कराची मलिक साहब जी अथा वठनि इरफान बुरफत खां पोइ ऐं दुनिया टीवीअ जे सरवर शेख गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि। सरवर शेख साहब खां पोइ असां निहायत मोहब्बत सां यादगार हिकु गिफ्ट जो तोहफ़ो आहे दुनिया टीवीअ जो सरवर शेख ईडीओ एजुकेशन जनाब अल्लाह बचाए ख़ासि खली साहब जिन खे असां हिकु यादगार गिफ्ट दीवार ते हणण जे लाइ जीअं हू हिनखे ॾिसनि ऐं अॼु सेमिनार खे यादि कंदा रहनि। मलिक साहब जे हथां अल्लाह बचाए ख़ासि खली साहब एडीओ अॻे खां खणी वञण जे लाइ अब्दुल मजीद ख़ासि खली